नाज़रीन, सखर में सहाफ़िन, लेखकन ऐं सिविल सोसाइटी तंज़ीम JWC पारां प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं क़बाइली झेड़नि ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी धरणो हयो वियो। JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेड़ी, नायब सदर ज़फ़र अबड़े, मरकज़ी जनरल सेक्रेटरी शौकत नूनारी ऐं ॿियनि जी अॻवानी में घंटा घर चौक खां एहतजाजी रैली कढी प्रेबारो धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतजाजी रैली धरणे में सहाफ़िन, सियासी समाजी टीमुनि, वकीलनि, शाइरनि, अदीबनि, सिविल सोसाइटी, प्रोफेसर अजमल जे पुटनि ऐं भाउ डॉक्टर तारिक सावंत समेत शहरनि वॾी अघ में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था नज़ाकत जतोई जी हीअ रिपोर्ट। JWC पारां सिंध जे 3 नंबर वॾे शहर सखर जे दिल घंटा घर चौक ते प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि जे गिरफ़्तारी, सिंध में कबीलाई दहशतगर्दी ऐं वॾेर के निज़ाम ख़िलाफ़ एहतजाजी धरणो लॻाए घंटा घर खां सखर प्रेस क्लब ताईं रैली कढी। एहतजाजी धरणे में JWC जे मरकज़ी सदर ज़ुल्फ़कार ख़ासकेली, मरकज़ी अॻवान शौकत नूनारी, JWC जे नायब सदर ज़फ़र अबड़ो सां गॾु शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻवाननि, औरतुनि तोड़े आम माण्हुनि जे वॾे अंग शिरकत कई। अजमल सावंत जो क़त्ल हिकु आम माण्हू जो क़त्ल न आहे, इहे सॼे सिंध जे 4 करोड़ शऊर जो क़त्ल आहे। उनजे करे कंहिं बि सूरत में ख़ामोश न वेहिबो। असां सभिनी डिविज़नल हेडक्वार्टर में एहतजाज खां पोइ कराची 4 मई ते एहतजाज रखियो आहे, जंहिंमें सॼी दुनिया खे ॿुधाईंदासीं त सिंध में जेको सरदार को ऐं भोतार को निज़ाम आहे उहो सिंध जे तरक़ी ऐं तइलीम में वॾी रुकावट आहे। हे शहीद अजमल सावंत जे खून सां इंसाफ़ जे लाइ धरणो हयो थो वञे। हिन महिल ताईं हुनजो हिकिड़ो कातिल बि गिरफ़्तार न थियो आहे ऐं इहा हिकिड़ी अफ़सोसनाक सूरत हाल आहे। इन जे करे ई मोहम्मद अजमल खे शहीद कए 10 खां 11 ॾींहं थी विया आहिनि। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। हर माण्हू ॾुखारो आहे, हर माण्हूअ जी अख आली आहे। उहो घर, उहो शऊरवंद माण्हू जेको ॾुखारो न थियो आहे, फ़ौरन एक्शन खयो वञे, उनजा कातिल गिरफ़्तार कयो। शायदि उन खां विसरी वियो आहे। जेकॾहिं उनखे विसरी वियो आहे त असां यादि था ॾियारियूंसि त ख़ुदा रा उनखे यादि कयो। तव्हांजी कयल वाइदो, कयल जेका डिमांड हुई, उन ते हिन वक़्त ताईं कुझु बि न थियो आहे। सिंध खे कबीलाई जहिड़नि तबाह करे छॾियो आहे ऐं असांजो सान्यावंद जेको दुनिया लेवल ते असांखे पढ़ाइण जे लिहाज़ खां मशहूरु डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल, असां सदियुनि ताईं इहो ख़ाल पूरो नथा करे सघूं ऐं इहे कबीलाई जहिड़ा जेके आहिनि सिंध खे तबाह करण जी साज़िश आहे। डॉक्टर अजमल सावंत पंजाब जे फेडरल जे हिकिड़े नेशनल फ्रीलांसिंग प्रोग्राम PITB जो प्रोजेक्ट विन करे सिंध में आंदो ऐं हिन प्रोजेक्ट मां फ़ाइदो खणण वारा सिर्फ़ु आम सिंधी न हुया, बल्कि सब्ज़ो ऐं सुंदरानी घराने जा शागिर्द बि साईं पढ़ाया ऐं उन टाइम इहो कॉन्फ्लिक्ट हली रहियो हुयो ऐं इन जे दौरान बि साईं उन्हनि खे पढ़ायो बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे। ही जेका तंज़ीम आहे सिंध सां बीठी आहे, हर इंसान सां बीठी आहे, बेगुनाहनि सां बीठी आहे, मजबूरनि सां बीठी आहे, लाचारनि सां बीठी आहे ऐं अहिड़ा ई माण्हू जेके आहिनि उहे हक़ वठी ॼाणंदा आहिनि। अजमल सावंत जे क़त्ल जी FIR त उतां जे सरदार जे मथां थियणु खपे आहे, न की उन्हनि कातिलनि जे मथां। छो जो कातिलनि जे पोयां जेके आहिनि, क़त्ल कराइण जे पोयां हथ जेके आहिनि वॾेरनि जा हूंदा आहिनि ऐं उतां जे पॉलिटिकल माण्हुनि जा हूंदा आहिनि। सिंध के नौजवाननि जो क़त्ल थी सम्झा ऐं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा अथव त अॼु 8 ॾींहं खां वधीक थी वियो आहे ऐं अञा ताईं हिननि जे कातिल जो कुझु बि अतो पतो कोन्हे। सज़ा ॾिनी वञे जिन कातिलनि एतिरो नाइंसाफ़ी कई आहे उनजे बचनि सां ऐं असां चाहियूं था त हुकूमत साथ ॾे त जीअं इन क़त्ल जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। हे असां सभिनी खे क़त्ल कयो वियो आहे। असां मुर्दा क़ौम बणिजी रहिया आहियूं ऐं चोर, धाड़ेल, घटि पढ़ियल इंसान दोस्त इंसाननि खे क़त्ल कनि था, जेको माशरे में नालो था कनि। असांजी सिंध जो ॿाहिरि मुल्क में कहिड़ो नालो थींदो त असां उस्तादनि जा कातिल आहियूं। असांजे इदारनि में पहिरियां असांजा स्टूडेंट मारिया वेंदा हुया, न्याणियूं मारियूं वेंदियूं जेके हिमत करे अॻिते ईंदियूं ऐं हाणे उस्तादनि खे मारियो वञे थो। इन जो मक़सदु इहो आहे त हथ सां जेका आहे सा हथ वठी करे तालीम खे ख़तमु कयो वञे थो। तव्हां मुड़ुस माण्हू आहियो, तव्हां हिकु प्रोफेसर खे क़त्ल करे न सिर्फ़ु पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल रुलायो आहे, बल्कि हुनजो हिन मुआशरे जो सुभाणे को निकिरंदो ई कोन, सुभाणे को पढ़ंदो ई कोन, सभु को हथियार खणी बीठो हूंदो।
बहरहाल मां इनखे हिकु वॾो अलमियो थो सम्झां। प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे भाउ डॉक्टर तारिक सावंत ऐं ॿियनि चयो त उनजा नाला बि वाज़े आहिनि ऐं उनजे पोयां जेके मुहरकात आहिनि या जेके उन में साज़िश में मुलविस आहिनि उहे बि वाज़े आहिनि, पर अलाए छो गवर्नमेंट जेको आहे हिन महिल ताईं अञा ताईं उन्हनि खे जेको आहे अरेस्ट करे सघी आहे न छा सघे। अञा उहो वधीक धमकियूं ॾियनि था त बाबा असां हीअं कंदासीं, असां अञा वधीक नुक़सानु कंदासीं। धरणे खां पोइ घंटाघर खां सखर प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जॾहिं त JWC जे मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकेली, शौकत नूनारी, ज़फर अबड़ो, शहीद प्रोफेसर अजमल सावंत जे भाउ तारिक सावंत, सिविल सोसाइटी, शाइरनि, अदीबनि, सहाफ़ियुनि ऐं ॿियनि गॾियल तौर मुतालबो कयो त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल बाबति अदालती कमीशन ठाहे जांच कई वञे। कैमरामैन ज़ेब बाबे सां साथी रिपोर्टर जावेद घुञो, अशरफ अबड़ो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध TV न्यूज़।